Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। चाचा सुदामल छा थो समझी भला लीमे ख़बर दाणे छा थियण घुर्जे वरी सागा पेर खया दन। अरे साईं निभागान जाल पाण खां पोइ बि छुछड़ा कोन रख भगवान ते अमुन ऐं शांति थे त सॼे राज खोण खे अहिड़ो बूछत ॼाणाईंदुसि जो वञी ख़ैर थिया। चाचा सुदामल इन्हनि जे लाइ त हिकिड़ो चाचो साबू ई खोड़ा अहिड़ा कप गिर मुंह वारा हणंदुनि जो सफ़ा सिधा थी वेंदा ऐं हर कंहिं जे दाहूं ॾींदा वतंदा त कंहिं जान जा हथ लॻा। झेड़ो बेड़ो न साईं झेड़ो न, इन्हनि खे जाल जे हथां अहिड़ी तादी कराईंदासीं जो ॿई पाण में विढ़ंदा। चाचा सुदामल इहा ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन में आई कान। वाह जी ॻाल्हि कई अथई, अॼु ई न कम खे थो वठां, ॾिसां त कीअं नथो ॿिन्ही खे सिधो करायां। काका सुदा अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम वालेकुम सलाम राम राम। काका सुदा मास्टर शफ़न चई त मुंहिंजे कम छा कई। अरे साईं आसूं जो मल वञे जंहिं कम जे पोयां उहो कमु न थिए, सवाल ई पैदा न आहे। पाण सां गॾु टे ठिकड़ बि वठी वियो हुजे। काका गॾु केरु हलियो? अरे साईं हिकिड़ो थिए ठिकड़, ॿियो लीमो ख़बर, इहे टई माण्हू वठी अहिड़ो ताबो कयुमि साहब ते अहिड़ो ताबो कयुमि टेमड़े तंहिं करे थो ॼाण। हा हा काको आसूदो मल त मास्टर जे साहब जे मथां डाका ॾेई चढ़ी वियो त मास्टर शफ़न जी कचे बदली छो कराई अथव। ख़बर अथव काके आसूदे मल हुनखे धमकी कहिड़ी ॾिनी। काके आसूदे मल चयोसि त जेकॾहिं मास्टर शफ़न खे कंहिं बि मारियो त असां फरियाद तुंहिंजे मथां दाख़िल कराईंदासीं। डोलू पोइ त साहब जो साह ई सुकियो हूंदो। पुट तूं वञी मास्टर शफ़न खे दिलजाए ॾिजांइ चइजांइ तोहाड़े ऑफिसर जहिड़ो त आसूदो मल बि ऑफिसर आहे न, अहिड़ो बूसर ॾेई आयो आहे सॼी ज़िंदगी में तोखे वरी बदिली न कंदो कॾहिं। इहो आसूदे मल तोसां वाइदो आहे। शफ़न खे वञी ॿुधाइजांइ, बाक़ी चइजांइसि त हो ताक़त अचे त पोइ वधीक हवाला कंदासीं, ठीकु आहे। ॿुध मास्टर खे जे हिन महीने पघार मिले न त चीज़ 500 खनि माज़ूर कोटा में जमा कराए। हा दिलजाए चइजांइसि शाम जो हो ताक़त अचे बचल खाने वटां तूं वञ हाणे मल। बाबा तव्हां नेरन कई आहे? सावल बि हाणे नेरन करे उताक ते वियो आहे। हा जेकॾहिं को महिमान रहियल आहे न त मूंखे ॿुधायो, मां जल्दी उन जे लाइ नेरन तयार थी करे वठां। हा बाबा, 2 महिमान आहिनि उताक ते, उन लाइ कुझु आना पटाटा बि तरे वठो ऐं 2 पराठा आणी वठो। हा मक्खण ज़रूरु हुजे, लस्सी बि, ठीकु आहे बाबा। बाबा मां सम्झी वियमि, अॼु तव्हां दुश्मन जी महिमान नवाज़ी पिया कयो। हा धीअ, ख़बर नाहे त सुभाणे नेरन जेल में कंदा या हिन जहान में हूंदा बि अलाए कोन। ॿियो त हिन सादिक जी बि ख़बर नाहे त सोभारे सां लाइ कहिड़ो शर कयईं। बाबा साईं, मामो सादिक सोभारे खे ओताक ते वठी आयो आहे। मां सोभारे वारनि जे बंदोबस्त में आहियां। तूं ज़हूर जो हवाले आहे ओताक ते या ॾिनई ठका? उहो त ओताक ते वेठो आहे बाबा साईं। ज़हूर जो हाणे ज़मीर जागी पियो आहे। लॻे थो त मतां इहो असांजे राज में रहे या पंहिंजे राज में मोटी वञे बाबा साईं। ज़हूर जो त सादिक ज़मीर जगाए छॾियो आहे। हाणे ॾिसूं त सोभारे जी बि गैरत जागे थी या न। इहा सादिक वारी छोकिरी न आहे छिते जी खाधल। तोबा बाबा, मर्दनि वांगुर थी लठ वसाए, सोभारे सां घटि कोन कई हूंदई। ॿुधाए कोन पियो मामो सादिक त मूं हिकिड़ो चंबो बि कोन हयो मांसि, सॼी मारे न पोपरीअ ॾिनसि। ज़ाइफ़ां जी मारे ते बासे बीही रहियो। शहज़ादी वलण करम खान खे बि सोभारे मारायो आहे। बहरहाल सावल, तूं सोभारे ज़हूर खे इज्जत सां नेरन कराए, बाक़ी उन्हनि सां ॻाल्हियूं पोइ कंदासीं। बाबा साईं तव्हां ओताक ते हलो, मां नेरन तयार कराए खणी थो अचां। बाबा तूं नेरन तयार कराए
महिमान ॾे खणी हल, मां तयार थी अचां थो। ठीकु आहे? मां तव्हां खां पुछां थो त बचल खान खे की ख़बर पई त करम खान मारिजी वियो आहे? उन्हनि जा ॿ माण्हू साईं सोभारे खान जो मारिया आहिनि। उन्हनि खे शक पियो ऐं ज़हूर खे ॿधी खणी विया हलिया। ॿुधो त सही, इहो ज़हूर कंधार मुड़ुस त कोन्हे न? छो कंधार? ज़हूर कीअं कंधार न आहे? ॿुधाइसि कंधार। अड़े बाबा ज़ाइफ़ानी मार ते सभु कुझु मञी वेही रहियो। ॿुधां न, ज़हूर जे करे सोभारे जे मथां मुसीबत कड़की आहे। करम खान जी कुल मिल्कियत बचल खान ऐं ने वरियल शाह कब्ज़ो करे छॾियो आहे। बचल खान ऐं मुर्शिद खे बनियुनि जे मथां कब्ज़ो कीअं करण ॾींदासीं? करम खान जूं बनियूं सभु कागज़नि वारियूं आहिनि। इहे कुल कूड़ा कागज़ अथई साईं। असुल कागज़ उन मालिकनि वटि अथई, जिन खे वरियल शाह बनियूं वापसि करे छॾियूं। त पोइ वरियल शाह पंहिंजो ख़ैर न घुरे? मथो ख़राब त पहिरीं सोभारे जी त वार कयो। सोभारो ज़हूर बचल खान वटि ॿधा वेठा त। बचल खान ज़हूर ऐं सोभारे खे छा कंदो? साईं बचल खान त कुझु कोन कंदो, बाक़ी ॾातू ऐं पीराणो सावल ऐं सादक इन ॿिन्हिनि जूं बूटियूं करे कावन खे खाराए छॾींदा। अरे बाबा सियाणा जो माठ करे वेही कच्चे मणी खे कुंड हणी वसायो। हा, सोभारे जे चवण ते करम खान खे मारे तव्हां पंहिंजी ताक़त ई ख़तम करे छॾी आहे। हाणे सिपाही बि तव्हांखे सटक ॾेई थाणे ते हली विहारींदो। असां केॾां कोन था वञूं, तव्हां ॿई वञो। बचल खान सोभारे लाइ छा पियो सोचे? सादिक ॾे हवाल। छा थो चए सोभारो? बाबा बचल खान साम्हूं वेठो अथव, पाण खां पुछोसि। हा सोभारा, छा थो चए? बचल खान मां छा चवां, जॾहिं त ज़हूर सभु कुझु तव्हांखे ॿुधाए छॾियो। इहो ई सच आहे। सोभारा, मुड़ुस माण्हू जे तरह ते वेठो आहीं, कंध मथे करे ॻाल्हाए। मुड़ुस खे शर्म थो अचे, छा कंध मथे करे ॻाल्हाए? शर्म नाले का शइ हूंदी आहे। जहिड़ो कीअं वेठो आहे, हिनखे त ख़ुदकुशी करणु घुर्जे। सादिक, ही मार जे करे तो ॾोहारी सॾाए छा? बाबा बचल खान, मां साख खणी थो चवां, जेको कुझु बि न मूंखां कराइण वारो आहे इहो अथव सोभारो खान। बाबा बचल खान, तव्हां मार जी ॻाल्हि था कयो। बाबा, ही साम्हूं सोभारो वेठो अथव, पुछोसि। मूं हिन खे हिकु चमाट बि न हई आहे। बाबा बचल, मूं त हिन नथनि सां हिन सोभारे जी ख़िदमत कई आहे। तूं केर त तुंहिंजी धीअ केर? ॿधी तूं खणी आए, धक वरी तुंहिंजी धीअ आहियां। ॾोही नहीं, मार जे करे तो ॾोह क़बूल करी। ॾोही त हाणे जॾहिं पंहिंजा ई शाहिदी था ॾियनि त पोइ मां कहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदुसि? बाबा सोभारा, ॾिस, ईअं सम्झ त हीअ अॼु अदालत आहे। जे तूं ॾोही नहीं त हिन पाक रसूल जी कचहरीअ में इहो मां कसम खणी थो चवां त तोखे आज़ाद करे छॾिबो ऐं तोखां माफ़ी बि मां वठंदुसि। पर जे ॾोही आहीं ऐं ॾोह क़बूल न कंदे ऐं जे हिन कचहरीअ में कूड़ ॻाल्हाईंदे त यौम क़यामत ख़ुदा जे साम्हूं पंहिंजो मुंहुं पाण ॾिजां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, पोइ उते तोखे माफ़ असां हरगिज़ न करे सघंदासीं। मारे छॾी बचल खान, बाक़ी पोइ ते बचाए छा? अॼु हिन कचहरीअ जे साम्हूं मां कहिड़े मुंहं सां कूड़ ॻाल्हायां? बचल खान, मां ॾोही आहियां। जेकॾहिं तोमें गैरत आहे न त पोइ मूंखे वॾे में वॾी सज़ा ॾे।
अहिड़ी सज़ा ॾे जीअं मुंहिंजा पोयर बि कॾहिं अहिड़ा ॾोह न कनि। तुझे त ईंदड़ नस्लुनि खे बि अॼु बच्चल ख़ान जी आयल सदा यादि रहंदी। सादिक हिन मुंहिंजो जिगरी भाउ मारियो आहे। ॿियो त भोग फ़कीर जो पुटु मारियो अथई ऐं हिकिड़ो पुटु फुरल जो। हिन तुंहिंजे बि घर जा 3 भाती मारिया आहिनि। 3। ॿुधाए सादिक, ॿुधाए हिनखे कहिड़ी सज़ा मिलणु घुरिजे? बाबा बचल ख़ान, तव्हां हिनखे बाबा उहा सज़ा न ॾेई सघंदव जेका सज़ा हिन सोभारे खे मां ॾियण थो चाहियां। बाबा बचल ख़ान, हिन सोभारे बाबा असांजा 6 खून कया आहिनि। बाबा हिन सोभारे जे लाश जा 6 टुकर करे बाबल कुत्तनि खे खाराइजनि। पोइ बि इहा सज़ा हिन जे लाइ घटि आहे। बाबा बचल, मां हिनखे सोभारे खे इन खां बि वधि सज़ा ॾियण थो चाहियां। सादिक सोभारे ख़ान बचल ख़ान खे चयो त जे गैरत अथई त वॾे खां वॾी सज़ा ॾे। तो कोन ॿुधो छा? हा ॾातू, मूं ॿुधो। हा मूं ॿुधो, पर मुंहिंजी ॻाल्हि तव्हां सभिनी खे न वणंदी। मां त बाबा बचल ख़ान जे हथां हिनखे वॾी सज़ा ॾियण थो चाहियां। ख़ुदा जो कसम आहे सादिक, तॾहिं हिन राज वारनि मां को बि नाराज़ न थींदो। ॿुधाए हिनखे तूं कहिड़ी सज़ा ॾियण थो चाहीं? बाबा बचल ख़ान, हिन सोभारे जे लाइ ख़ुदा जे कानून में मौत जी सज़ा मुक़ररु थियल आहे। उहा त कंहिं बि माण्हूअ जे मारजण जे ॾोह में मिलंदी आहे। बाबा बचल ख़ान, बाक़ी खून केॾां वेंदा? इहा ॻाल्हि त मूंखे ॿुधाए विधो आहे सादिक। बाबा बचल ख़ान, मुंझल जो ही सादिक मुरीद ही न आहे। बाबा बचल ख़ान, बाबा हिनखे माफ़ करे छॾ, माफ़ करे छॾ हिनखे। बाबा बचल ख़ान, इहा ई हिन जी ज़िंदगी जे लाइ वॾे में वॾी सज़ा आहे। बाबा असां सभिनी जे लाइ वॾे में वॾो सवाब आहे। वाह सादिक वाह, सलामत। मञो मां त तूं बहादुर आहीं। दुश्मन खे बहादुर खां सवाइ बुज़दिल माफ़ न आहे करे सघंदो। सोभारा उथ, हलियो वञे था। हिन ज़हूर खे बि साण वठी वञ। चवां थो वञ, हलियो वञ। असां तोखे माफ़ करे तुझे ज़मीर खे सज़ा ॾिनी आहे। ऐं मूंखे पक आहे जे तुम्हें थोड़ी भी गैरत हूंदी, बाक़ी जिंदगी बच्चल ख़ान जे राज जो भाव थी गुज़ारींदे। उठ वञ, तहां आज़ाद हो। हलो बाबा, हल हल, भगवान जो रूप ठही। मोट मोट ई जायूं तू भी आयो आ छा? अचो अचो अरे जाई है पापा तू अच। हलिया हलो अचे काडे गंद पया आयो। अरे भोग जाई, बिस्मिल्लाह। हलो बाबा, हलो 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 हलो। एकड़ो में फकीर साईं हवाल कयूं था, एकड़ो में बैठ जा। अदा फोग दोला ऐं शनायूं केॾे खयूं पिया वञो? अदी कमला तो बस मिड़े ओचितो मिलियो सुखा जो प्रोग्राम। राणो भी पे वियो सावरे। चयोमांसि बाबा हल 2 रुपया रोज़ी करे जो सो ओॾे पे वियासीं बाबा।
पर काका आसूदा इहो तो ॿुधाए मिठाई कहिड़ी ख़ुशी में था विरायो? आसूदा मन मुंहिंजे ख़्याल में त अॼु अहिड़ो त्योहार ई कोन्हे। साईं राणा साईं, अॼु सम्झ ॾियारीअ जो ॾींहुं आहे, वॾो त्योहार आहे, वॾो ॾिणु सम्झो अॼु। या अॼु साईं था भायूं जीअं राम रावण खे शिकस्त ॾिनी आहे। अदा फोग पहिरीं त तव्हां वात मिठो कयो, पोइ ॻाल्हि ॿुधो। मिठो साईं बूंदी मिठो वात कयो। हा राणा साईं बूंदी खा। हाँ यार, पर काका आसूदा ॿुधा त सही, कंहिं कंहिंखे शिकस्त ॾिनी अथई ने बचल खान वारे बाणे जे मल में सरसी हासिल कई अथई छा? अड़े साईं, बचल खान जे दुश्मन खे अहिड़ी मल मारी आहे, अहिड़ी मल मारी आहे, तक ते तक ॾेई जो राज में थकाव निकिरी यार। भई तव्हांखे ख़बर न आहे छा? आसूदा मन विस पे ओ ताक़त त इहो सुखा वारो मिलियो, इन करे पोइ घर मोटी आयुसि। भगवान भलो करे इन सादिक जो मियां दुश्मन खे अहिड़ी त सेखत ॾिनई, अहिड़ी सेखत ॾिनई जो भॼी निकितो। मियां दुश्मन ईअं वञी डड़ में लिकिया जीअं गिदड़ माण्हूअ खे ॾिसी डड़ में लिकंदो आहे। आसूदा मन सच थो चई यार, वाकई अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं। अदा फोग हेड़े ख़ुशीअ जे त्योहार ते दोल खे तूं गिचीअ में विझी बीठो आहीं। वॼा दोल खे वॼा, सॼे राज खे त ख़बर पवे। घबराए न फोग, आसूदे मन जो तोसां वाइदो आहे, एतिरी लक्ष्मी ॾींदोमांइ जो झोल भरिजी वेंदई। काका आसूदा, पैसा त असां सुखा मां बि कमाए ईंदासूं, पहिरियां राज जी ख़ुशी। बाबा वॼाए दोहल, अॼु राज अॼु अहिड़ियूं झुमरियूं हणंदो जो वाह वाह थी वेंदी। बाबा बिस्मिल्लाह। अरे साईं, तव्हां वारियो शुरू कयो, राज जी ख़ुशीअ में कमलाऊं असां बि एतिरो ख़ुशि आहियूं ॼण परमेश्वर बचिड़ो ॾिनो आहे। वारियो शुरू कयो यार, जल्दी कयो, वारियो शुरू कयो, ख़ुशी बीहणी न थी ॾे मियां। राणा पुट जो अहिड़ी शरनाए वॼा, अहिड़ी शरनाए वॼा ॼण तुंहिंजी शादी हुजे। बाबा तू फिकर ही न कर, तू रुगो दोहल शुरू कर। ॾिस त काके आसूदे खे कींदो झुमायां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सबरा खान ख़ामोश आहीं, असां एतिरा कमज़ोर त कोन आहियूं। सुबारा खान, कहिड़ी शर्त ते बचल खान तव्हांखे आज़ादु करायो आहे? ज़हूर, तूं हिननि खे ॿुधाए त असां हीणा आहियूं या ॾाढा? रेस, हिननि जो मथो ख़राबु आहे। शेर दिल खे त बचल खान वारनि जा हथ लॻल आहिनि। बाक़ी ही पाण खे सभु मुड़ुस माण्हू था सम्झनि त वञी बचल खान सां जहिड़ो कनि। रस, इन जो मतिलबु त तव्हां बचल खान खे ॾंड ॾोह ॾेई सिर बचाए मोटिया आहियो। उहा सज़ा खाई आया आहियूं जो बचल खान जे ॻोठ जे कुते अॻियां बि कंध मथे खणी नथा सघूं। इहो ई सच आहे त बचल खान मथेर मुड़ुस आहे ऐं उन जे राज जे मुड़ुसनि जहिड़ा असां वटि त जवान ई कोन्हनि। अरे सर, असांखे एतिरो ॿुधाए त करम खान जी मिल्कियत जो छा थींदो? करम खान जी समूरी मिल्कियत त मालिकनि ॾांहुं हली वई। अञा मूंखे करम खान जे ॿाहिरनि खां हथ ॿधी माफ़ी वठणी पवंदी। जे माफ़ी ॾिनऊं त ठीकु आहे, न त खिलंदो जेल हलियो वेंदुसि। असां ईअं थियण कोन ॾींदासीं। भली करम खान जे ॿाहिरनि खे मारणो पियो त मारींदासीं। ख़बरदार, करम खान जे ॿाहिरनि जो कंहिं नालो खयो न, मां उनखे सिधियूं गोलियूं हणंदुसि। ही ॻाल्हि त ॿुधो, तव्हां पाण में छो था विड़ो? अजायो पाण मथां माण्हू न खिलायो। ज़हूर, तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झाए, इहो सॼो कमु वरियल शाह जो आहे न? हाउ रे सर, वरियल शाह सां त ज़रूरु विढ़ंदासीं।
तरसो पहिरियां हिन वरियल शाह सां मां पाण मिलंदुसि। अदा खबर है कौन बचंदो सही, कौन बचंदो सही। मेरे ॾिस शहर ॾे कंहिंखे मोकिल चङे माण्हूअ खे जेको मुंहिंजे लाइ कफ़न वठी अचे ऐं ॿुधंदो हेॾो कमायो अथऊं को भलो वारो कफ़न अछो ॾिसी हो वठणा चाहींदा। ये चवंदा लीमा मुंहिंजो केरु आहे तोखां हिकिड़ी रात में छा थियो तोखे कोन थो मरी तूं? अरे कहर पे तोखे मार पे मिटी के जो भागड़ खाना करे हेड़ी हालत बस ता बस मता मता घर जो अंगण खराब करी। मामी में तेरी तू घबरा है ना मामा में खबड़ जो वात तो बंद कया। अरे परे थी गला चड्डे ले मुझे वेठो लचदा अरे तो मां मरी गई। अदाली बा इन में तेरी तो के सजो ॾींहुं ये खाराए लगे तो पेट में वलूट विझी छॾिया ते। हाँ भाऊ तोखे तो खबर आहे न ते वांगण सां मिड़ियल न अदा इन्हे करे असांखे वांगण खाइणा पिया पुराणा पलांद उगाड़े छॾियऊं अदा। तूं जे मरंदे त ख़ैर आहे सुभाणे वरी सिज उभरंदो। भई मां भली मरी वञा मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे मुहांडे ते पुट ॼणे ॾिजां जीअं मुंहिंजो सुकून आहे। हाँ साईं तू जो मुहांडो सोन जो मढ़ियल आहे मूंखे ख़बर आहे त तूं हिन हुकूमत में कोन मरंदे। असां सभु दुआ था कयूं त तूं नओं पाकिस्तान ॾिसी पोइ मर। इलाही आमीन इलाही आमीन रुको इलाही आमीन ते ज़ोर अथई पर दुआ त घुरिजे पोइ इलाही आमीन चइबो आहे इहा बि ख़बर कान अथई। दुआ त मूं कॾहिं घुरी कोन्हे मुंहिंजो निकाह बि मौलवीअ पढ़ायो दुआ बि न घुराई। मां दुआ घुरां पर मूंखे मदरसे मां मौलवी 5 ॾींहंनि खां पोइ कढी छॾियो। माना त तूं एतिरो सदोरो पुट आहीं? न मूंखे असुल में सदोरो वणंदो हुयो। मदरसे मां चोरी भॼी वञी मां सदोरे जूं फिल्मूं ॾिसंदो हुयुसि ऐं सदोरे जो जेको कुतो हूंदो हुयो न उहो मूंखे ॾाढो वणंदो हुयो। छा त करतब ॾेखारींदो हुयो। टाइगर उथी टाइगर। अरे ॿाहिरि वञी कुते जे पुछ खे त कौकाट करे अदा खबर पहले मुझो बिलो कयो न तो उन धड़को थी मरी वेंदो सा। तालीमा तू धड़को नहीं तू गलती न कर मामा जा तो पदे गोठवारी मस्जिद जे मौलवी के 10 रुपया ॾेई तुझी सेहत लाइ दुआ तो कराया। 10 वारी दुआ सां गॾु 200 रुपया जी दवा भी वठोसि न त सुभाणे हिन जो कांध पो कंध में थी। छल न इंसान जी पछाड़ी थे घर जा भाती भी बेजार था थी वञनि। मामा लीमा पेसड़ा अथई दवा जा? अरे मोट पैसा अरे मूंखे अस्पताल खणी हलो रुगो मूंखे अस्पताल खणी हलो अदा। हाय अदा लीमा मां तोखे पंहिंजे कुल्हे ते कोन खणी हलंदुसि तरस त ॾिसां थो कोठ में का सवारी त तोखे खणी हलां शहर। अदा लीमा तोखे त ख़बर आहे डॉक्टर वटि बस मरीज पहुतो असल उबती खलल आई अथसि। बेली भले कर्ज़ खणो पवई पर मूंखे अस्पताल भेड़ो कर न त मरी भी तो साई। हाँ भली डॉक्टर के ॾेखारियो को भी दिल जो दौरो थी सके थो। खबर तू ईअं कर हिन खे 100 ॿिन जी दवा वठी ॾे वधीक वठी न ॾिजाए जे वठी ॾिनई न त पोइ घर न अचिजां। हाणे तूं बेॾो राह न कर 100 बत शहर में अचण वञण जे किराए में अची वेंदा त पोइ भली मरी वञे राज वारा पाणे कंध पो कंदा। अदाली मां भाइर हूंदा आहिनि मां मरण कोन ॾींदुसि तोखे वठी थो हलां पंहिंजे ॻोठ में हकीम ॾे त वठी हलां तोखे। ओ ढोलू हकीम हूंदो न पंहिंजे शफ़ाखाने ते। कहिड़ो हकीम? हैदरी
उहो हूंदो पंहिंजे शफ़ाखाने ते वेठो हूंदो, लती वया बेत पियो चवंदो हूंदो, काॾे वियो हूंदो? सुम्हंदो त हकीम हाणे हट में आ, केॾां वेंदो, वेठो हूंदो। अदालीमा उथी रिली रखो कुल्हे ते त हलो, हकीम हेतिरीअ खे तो ॾेखारे असल उथी एतिरो बि बीमार कोन आई जेतिरो दाहूं अहिड़ो करी। ढोलू तूं बि हिननि सां गॾु वञ, 500 रुपयो खणी थी अचो, हुन मां 200 रुपयो खपाइजां, हुन खां वधीक रुपया बि न खपाइजां। जे खपाइण न त पोइ मूंखे ॿुधाइजां। ठीकु आहे मामी तेरी, खणी आ 500। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।